हुनमें इहो आहे त पहिरें जीअं इहो वाक़ियो थियो त मां होम मिनिस्टर साहिब सां राबितो कयो ऐं उनखे रिक्वेस्ट कई त हिन जी इंक्वायरी करायो त हक़ीक़त छा आहे ऐं त उन्हनि ओॾीमहिल ई जेको आहे सो इंक्वायरी जो ऑडर कयो, जंहिंमें इंक्वायरी ऑफिसर SSP हैदराबाद मुक़ररु थियो, जंहिं मुख़्तलिफ़ हिते जेको आहे सो हुननि जा बयान वरिता ऐं मां हुननि खे इहो चयो त जेके वारिस आहिनि उहे अचनि, हुननि जी पहिरियां FIR कयो, जंहिंजे लाइ हू एग्री हुआ त ठीकु वारिस अचनि त असां FIR कयूं था। पर पोइ बहरहाल वारिसनि जो एतमाद पुलिस जे मथां कोन्हे, इन जे करे हुननि जी डिमांड ते असां वरी जेको आहे जेका इंक्वायरी आहे उहो जुडिशल इंक्वायरी चाहिनि पिया, त असां वरी राबितो करे होम मिनिस्टर साहिब सां ऐं जुडिशल इंक्वायरी जो ऑडर करायो आहे ऐं इंशाल्लाह जुडिशल इंक्वायरी थींदी त जेका बि ॻाल्हि हूंदी क्लियर थींदी।